लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे अॼु लीडर टीवी जो महिमान असांजो सीनियर सहाफ़ी असांजो अदीब ऐं घणनि ज़माननि खां कराची में सिंधी सहाफ़त ते हिकिड़ी छाप हिकिड़ो ब्रांड जनाब नसीर एजाज़ साहब। अॼु असां नसीर एजाज़ साहब सां ॻाल्हियूं कयूं था। कॾहिं त असां गॾु बि हिक ॿिए खे ॾिठो हूंदो, गॾु वेठा बि हूंदासीं, गॾु ॻाल्हियूं बि कयूं हूंदियूंसीं, पर चयोसीं त हीउ सभु रिकॉर्ड जो हिसो थियणु खपे। सो नसीर एजाज़ साहब महिरबानी कई। नसीर साहब सलाम अलैकुम। वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। ऐं पाण शुरू था कयूं त अवां पहिरें पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे बारे में ॿुधायो। ही किथां आयो, कॾहिं ॼावो, छा थियो, वालदेन छो ॼावो जेको सुवाल आहे न उहो ॿार नथो करे सघे, उनजो जवाबु उन वटि कोन्हे। इहो उनजे पीउ माउ जो मसइलो। बिल्कुलु हा, पर पीउ माउ खे बि इहा ख़बर न आहे त मूंखे नसीर ॼमंदो या कबीर ॼमंदो। बिल्कुलु बिल्कुलु। सो अवां पंहिंजे जे वालदेन खां शुरू कयो। जेका तव्हांखे जेके वालदेन वॾा ॾिठा अथव, मूं त पंहिंजो पर ॾाॾो बि ॾिठो, अवां बि जे पर ॾाॾे खां को मथियो बि ॾिठो त उतां शुरू कयो। असां बाक़ी मुंहिंजो असुलु ॻोठु आहे भिरिया, ॻोठ खां शुरू कयो। भिरिया जंहिंखे प्यार में भिरियनि बि सॾींदा आहिनि। असांजा जेके सिंधी हितां लॾे विया उहे यादि कंदा आहिनि भिरियनि जो आहे, भिरियनि जो। सो मां भिरियनि जो आहियां ऐं जनम मुंहिंजो उते ई थियो, पर बाक़ी ज़िंदगी पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि गुज़ारी अथमि। जॾहिं जनम थियो त उहो हज जी राति हुई। अच्छा। 9 अगस्त 1954 हज जी राति। सो मुंहिंजो ॾाॾो उन ॾींहंनि में को इख़्तिलाफ़ हुया उते असांजे समाज में जीअं थियनि था, जेके असांजा चङा मुड़ुस सेहद ऐं असांजे जेका बिरादरी उन्हनि जे विच में मुंहिंजे ॾाॾे खे कयो हो उन्हनि वॾो पंहिंजो। त उहो पहिरियों दफ़ो असांजे ॻोठ में ईद नमाज़ जेका उहा हिकिड़ी थींदी गॾियल, उन्हनि जे इख़्तिलाफ़नि जे करे उहा अलॻि थी, असांजे पाड़ में जेका अलॻि थी ऐं उनजी इमामत कई मुंहिंजे ॾाॾे। त उहो जीअं आयो त माना तव्हांजे ॻोठ में पोपल्स ई अची विया। उहो मुंहिंजे ॾाॾे खे लुंगी ॿधाइनि, उहा लुंगी खणी अचे मुंहिंजे मथां चवंदे हे नंढड़ो हाजी। अच्छा। हा। सो मुंहिंजी जेको जनमु थियो सो इन हिसाब सां थियो त नंढड़ो हाजी जाओ हज जी राति। ऐं ॾाॾो मुंहिंजो हूंदो असांजे उहा आखोंद आहियूं असां। अच्छा। आखोंद मयमण। आखोंद पेशे जे हिसाब सां पोइ मदरसा असांजे जेके 8 पीढ़ियुनि जी त मूंखे ख़बर आहे त जेके वॾनि खां ॿुधंदा रहिया आहियूं, सभिनी जा मदरसा हूंदा हुआ, पढ़ाईंदा हुआ। अच्छा। त उन करे आखोंद सॾिबो आहे। पोइ मूं पंहिंजो पर ॾाढो बि ॾिठो, मूंखे नंढो आहियां, मूंखे एतिरी का सांभर कान हुई, पर मूंखे जेको फीचर्स ऐं उहे कुझु। उनजो नालो छा आहे? मोहम्मद इस्माइल, आखोंद मोहम्मद इस्माइल, पर ॾाॾे जो। अच्छा। पोइ हाणे ॾाॾो? ऐं मुंहिंजो ॾाॾो हाजी फैज़ मोहम्मद, आखोंद फैज़ मोहम्मद। उहो एजुकेशन सुपरवाइज़र हूंदो हुयो। कहिड़े दौर में? इहो दौर माना 1954 में रिटायर थियो। अच्छा। माना जे 30 साल 25 साल बि रहियो हुजे। हा। त इहो 30 में थियो तॾहिं अंग्रेज़ दौर आहे। अंग्रेज़ दौर में बम्बई प्रेसिडेंसी। हा। ऐं पंहिंजो उन्हनि ॾींहंनि में चवनि था त 55 सालनि में रिटायर थींदा माण्हू। उमिरि बदबी माना एज जेका रिटायरमेंट जी 55 साल। माना मां जॾहिं मुंहिंजो जनमु थियो ऐं ॾाॾो मुंहिंजो रिटायर थियो आहे त 55 सालनि जो हुयो उन वक़्तु ॾाढो आखोंद जी फैज़ मोहम्मद। ऐं उहो पाण बि लेखक हुयो, मज़हबी माण्हू हुयो, पर ऐं उनजा किताब बि काफ़ी छपियल आहिनि। हिकिड़ो त कादियानियुनि जे हवाले सां को किताब अथसि, कादियानियुनि खे जवाबु, उहो छपियल अथसि। हिकिड़ो हज जो सफ़रनामो, उहो छपियल बि आहे, पर मां उनखे अणछपियल थो चवां। त जंहिं नमूने सां उनजी हालति ख़राबु करे छपियो वियो हाणे कुझु साल अॻु में, त इन करे उहो कंहिं कम जो कोन्हे को, त अणछपियल आहे किताबु। ओरिजिनल हुनजे हथ करे कैलीग्राफी थियल जी हूंदी आहे, ख़ूबसूरत वाइन थियल, उहो मूं वटि आहे महफ़ूज़। त इहो असांजो ख़ानदान आहे, पीढ़ी दर पीढ़ी। पढ़ियल छा हुआ?
ॾाढो साईं। साईं उन वक़्तु त मैट्रिक बि वॾी ॻाल्हि हूंदी हुई न। फाइनल हूंदी न। मैट्रिक बॉम्बे मां थींदी हुई। बॉम्बे में। हा। मुंहिंजो ॾाॾो जॾहिं मैट्रिक कई पिए बॉम्बे यूनिवर्सिटी जो इम्तिहान ॾियणु वियो हुयो त फेल थी पियो हुन में। पोइ ॾाढो हुनखे सदमो हुयो। पोइ असांजो पड़ॾाॾो आखोند इस्माइल उन जी संगत हूंदी हुई वरी दीवान क़ोड़े चंदन सां, जेको सिंध जो वॾो हिकिड़ो नालो आहे, तइलीम जो माहिर अदीब ऐं सॼो वॾियूं ख़िदमतूं आहिनि। त उन सां संगत उहो बि कंहिं ज़माने में मैट्रिक में फेल थियो हुयो। त उन वटि मुंहिंजे ॾाॾे खे वठी वियो त भई हिनखे सम्झाए, ॾाढो दिलि बर्दाश्त आहे। त हुन सम्झायसि हुनखे त भई इहो दिलि न हारबी आहे, हमेशह गुंजाइश हूंदी आहे, अॼु जेकर फेल थियो आहे सुभाणे तूं पास थींदे। पोइ अहिड़े नमूने सां उन वरी मैट्रिक पास कई। त मैट्रिक उन दौर में वॾी तइलीम हूंदी हुई। ऐं तव्हां अॼु बि जेकर पुराणे ज़माने जेको मैट्रिक वारो हूंदो त उहो असांखां वधीक क़ाबिल हूंदो हुनजी जेका लाशक। ठीकु आहे। त सो अहिड़े नमूने सां उहो मैट्रिक करे पोइ एजुकेशन में आयो। पोइ ऐं उन सॼा ई सफ़र हूंदो हुउसि उठनि ऐं घोड़नि ते, कैंपूं करणु वञी ऐं सॼो ऑफिसर हो, सुपरवाइज़र हो। बिल्कुलु। अच्छा, माना कमु बि कंदो हो। कमु बाक़ाइदा उन दौर में जेको ईमानदारी सचाई हुई। बिल्कुलु। सो मुंहिंजो वालिद साहिबु वरी पहिरें उहो बि टीचर हुयो। हाणे वालिद साहिब जो नालो छा आहे? आखोند कादर बख़्श मयमण। ऐं घणा भाइर हुआ? 4 भाउर। भेणूं? 5 भाउर हुआसीं, 4 भेणूं। 9 ॼणा। हा। ठीकु आहे। ॾाॾी जेका तव्हांजी, हा, उहा छा नालो छा आहे हुनजो? आमना। आमना। हा। अच्छा, उनजी तालीम बालीम जी ख़बर न आहे? उहे वीचारियूं अण पढ़ियल हूंदियूं उन ज़माने में। हा, घरेलू। उन ज़माने में ज़रा ॾाॾी जो मतिलबु त उन ज़माने में स्कूल कोन। स्कूल बि असांजे ॻोठ में दीवान क़ोड़े 1886 में क़ाइमु कयो। अच्छा, ठीकु आहे न। त उहो ॾाॾी असांजी सा ॻोठाणी वीचारी, उहा किथे उन्हनि जी तारीफ़ जेको। हाणे आमना ऐं कादर बख़्श खे पुटु ॼाओ नसीर। हा। ईअं? हा। नसीर घणा भाउर? नसीर ॿुधायुमि त 5 भाउर। अवां? असां 5 भाउर आहियो, 4 भेणूं आहिनि। हा। हाणे भाउर छा आहिनि? अवां काऊं नंबर आहियो? मां विचों आहियां। हा। 2 मूंखां वॾा, उन्हनि मां जेको सभ खां वॾो इरशाद, उहो वफ़ात करे चुको आहे। ऐं मूंखां ॿियो जेको वॾो आहे रियाज़ अहमद, उहो रिटायर्ड आहे गवर्नमेंट जॉब मां ऐं कराची में सेटल आहे। मिस्टर इरशाद छा कयो? इरशाद साईं पहिरें त उन जीअं मैट्रिक कई त पंहिंजी ॻोठ जे स्कूल में, उहो दीवान क़ोड़े वारो स्कूल, उते उन पढ़ाइणु शुरू कयो। ऐं उन दौर में इहे बोर्ड कोन हूंदा, यूनिवर्सिटी मां थींदो मैट्रिक जो इम्तिहान, सिंध यूनिवर्सिटी। पोइ उन दौर जी तइलीम त होशियारु हुयो ऐं पढ़ाइणु शुरू कयईं। उन खां पोइ वरी इन मुख़्तलिफ़ नौकरियूं कयूं। कोटड़ी हाई स्कूल में बि टीचर रहियो, कोर्ट में बि क्लार्की कई। उन खां पोइ उन बैंक में जॉब शुरू कई सेकेंड ऑफिसर तौरु। पर बैंकिंग उनजे मिज़ाज मुताबिक़ कोन हुई। पोइ अक्सर ॻिची में पवंदो हुओ, पैसा हेॾा होॾा थी वेंदा हुआ, पोइ वेठो भरींदो 5 पघार मुंहिंजा। सो उहो छॾे हलियो वियो ॿाहिरि, सऊदी अरब, वरी होॾां टर्की हलियो वियो। उहो उते को कामयाबु कोन थियो। मोटी आयो त वरी पोइ हिते पंहिंजो हुनखे सिंध एरिड ज़ोन डेवलपमेंट अथॉरिटी में, साज़दा में। हा, साज़दा में। उते हिकिड़ी ॻाल्हि मां विच में पुछां थो। हा। हा। इहो पाकिस्तान ठहण खां थोरो पोइ जी ॻाल्हि हूंदी। हा। ईअं? तव्हांजो वॾो भाउ 1947 बस सम्झो त न, पर जॾहिं सऊदी थो वञे त पाकिस्तान ठह 77 में। 77 में वियो आहे। हा। अच्छा। इहो ख़्यालु कीअं आहे साईं? कराची में इन हिकिड़ी शादी कई। माना ॿी शादी कई? पहिरीं शादी पहिरीं कराची में कई। कराची में कई। हा। जॾहिं ट्रेनिंग कंदो हुयो बैंक वारी नौकिरी जी, त हुनजो औरंगी टाउन में रहंदो हुयो। उते कुझु सिंधी हुया, उन्हनि जे करे जेको उते हुनखे रिहाइश सवली मिली वई। उते ई वरी हिकिड़ी पंजाबी ख़ातून हुई, उन सां थी वियुसि सिलसिलो ऐं शादी करे छॾी।
पर पोइ उहा लॻी पई हूंदी सभई तुंहिंजी नौकिरी आहे हेॾी नसीराबाद ऐं ॾोकरी ऐं इन पासे ऐं पघार बि या जेको सॼी कपाए थो चनी कुझु आहे कोन को भला पोइ ईअं कर जो तूं ज़िंदगी ठाहे हलियो वञु सऊदी अरब। पोइ हुनजे करे हलियो वियो। ऐं उहा मुंहिंजी भाॼी छा कंदी हुई? नर्स हुई। हा, पर उहा एतिरी त एडवांस हुई न जो उनखे अॻिते वधण जो ख़्यालु भाउ खां वधीक थो लॻे। बसि इहो कुझु ख़्यालु हुयुसि हुनजो एडवांस छा हुओ, पंहिंजी हिकिड़ी क्लिनिक हलाईंदी हुई जंहिं ते जेको ठीकु आहे न। ऐं हूअ पहिरीं मैरिड हुई न मुंहिंजा, पहिरीं शादी मुंहिंजा हुनखे पुटु बि हुयो सम्झो। हा, पर हुननि जो जेका एम्बिशियस हूंदो आहे न माण्हू त भई हे कुझु करे कमाए, हाणे हे पघार मुंहिंजा त पूरत नथी। हा, त पोइ उहो बि अची वियो इन्हनि ॻाल्हियुनि में। हा ठीकु आहे, सऊदी अरब पोइ जेको अॻु में हलंदो न ड्रामो दुबई चलो, उहो हिन सां उहा ई कार थी एजाज़। माना हितां ये एजेंटनि जे थ्रू वञी पहुतो त सही, पर पोइ उते उनखे का बि नौकिरी कान हुई। मज़दूर जेके लिकी कचर आबादियुनि में वेंदा आहिनि मज़दूर, त ईअं हिनखे लिकाए रखियो हुयो त भई छापो लॻंदो, हीअं थींदो, पोइ तगारियूं खणियूं पियसि। सॼो पढ़ियल गढ़ियल माण्हू जेको सो उहो पोइ त ग्रेजुएशन वग़ैरह करे चुको त भिरियन जो आखोंद उते तगारियूं ते पियो। उतां तुर्की जो हिकिड़ो माण्हू उहो हिनखे वठी वियो पाण सां, हितां हल तूं निकिरी हल। तुर्कीअ में बि हिन सां इहो थियो बदकिस्मती जो उते या जेका कैमरा खणी ऐं जेको टूरिस्ट वग़ैरह जा फ़ोटू ठाहिण उहो गुज़ारे जे लाइ उहो कयईं। पर हिकिड़ो हुनजो तुर्की में होटल वारो जिते हू रहियो पियो उन सां संगत थी वियसि, उन हिन खां कमरे जी मसाड़ वठणु बंदि करे छॾी। तूं मुंहिंजो दोस्त आहीं इहो सॼो। पोइ हिकिड़े पाकिस्तानीअ जी कार जो टकर बि हुनखे लॻो ऐं अलाए केतिरा ॾींहं अस्पताल में हो बेहोश ऐं मुश्किल सां उनजी जान बची। त उहो होटल वारो छोकिरो उन असांखे ख़त लिखी ऐं हाल अहवाल ॾिनो हुयो, न त असां परेशान हुआसीं त भई छो ख़त वत बि कोन थो अचे सॼो। पोइ बहरहाल अहिड़े नमूने सां हिकिड़े नाकाम क़िस्म जा 2-3 साल हुते गुज़ारण खां पोइ ऐं वापसि आयो। पोइ हिते मुंहिंजी दुआ सलाम हूंदी हुई, जेको नओं इदारो ठहियो हो साज़दा, त पोइ उते उन्हनि खे ज़रूरत हुई क़ाबिल माण्हू जी। उहो जेको DG हुयो उन चयो त मूंखे माण्हू खपे जेको DG साहब कहिड़ो सैद हुयो पंहिंजो, हींअर मूंखे नालो हलो छॾियो, साज़दा में ॾाढो उहो माण्हू बि डिसेंट क़िस्म जो DG। उन जो यार भर्ती थी वई आहे सॼी सिफ़ारिशुनि ते, मूंखे माण्हू खपे जेको कमु करे। हिनखे मां मोकिलियो, मूं चयो हाणे मां सिफ़ारिश कोन थो कयां, हिन खां तव्हां टेस्ट वठो, पाण सेटिस्फाई थियो त पोइ रखिजोसि। हुन खां कुझु लिखाई हुन जी हैंड राइटिंग ॾिसी ऐं अंग्रेज़ी हिकदमि हिनखे चई ऐं चई त तुंहिंजी उमिरि 10 साल वधीक आहे सरकारी उमिरि खां। उहा कंडोन कयईं। उहा चई मां गौसली शाह जेको चीफ मिनिस्टर आहे हुन खां पाणी थो करायां, तोखे मां रखां थो ईअं जेको, ठीकु आहे न। पर पोइ हुनखे अॻिते हली सुसाइड करिणो पियो वाह मुंहिंजे, छाकाणि जो जेका करप्शन हुई साज़दा में, त उन में हिकिड़े भेरे हिनखे पंहिंजो अहिड़ी चार्ज पे ॾिननि मैकेनिकल स्टोर जी, जंहिंमें करोड़नि जूं गोभियूं लॻल हुयूं। हिन चयो त मां ईअं कोन वठंदुसि, मां बाक़ाइदा ऑडिट करे हर शइ जी लिस्ट ठाहींदुसि कहिड़ी शइ हैंडओवर पोइ थींदी। हा, इन खां सवाइ पोइ हिनखे उन सज़ा तौरु सस्पेंड करे छॾियनि डायरेक्टर जेको हुया ऐं उन्हनि सॼो, ऐं यूनियन जेका उनजो ॾाढो गंदो किरदारु हो हुन में, छो सभु हिन में मिली भगत हुई। उन में कुझु असांजे कुझु लीडरनि जो बि मथे हथु हुयो हुन यूनियन ते, ठीकु आहे न। डॉक्टर कादर मक्सी जे लाइ चवनि था उन जो हुयो हथु उन्हनि ते, ऐं बाक़ाइदा हितां जेके वसूलियूं कंदा हुआ यूनियन वारा, पोइ हिसोपति उते पहुचाईंदा हुआ सॼो। सो मां इन करे पंहिंजे भाउ खे जो मां सुसाइड न चवंदो आहियां, उहो क़त्लु हुयो, ठीकु आहे न। त उन क़त्ल जो ज़िम्मेदार जेको उन कादर मक्सी खे बि मां सम्झंदो आहियां। न पर उनजे लाइ त चओ था न, चवनि था, तव्हां कंफर्म न आहियो। कंफर्म हिसाब सां ॾिसो न, सबूत दस्तावेज़ी सबूत त कोन हूंदो आहे न हिन जो। हा ठीकु आहे।
पर छाकाणि जो यूनियन हालतूं ॿुधाईंदी। हा, मुंहिंजे भाउ खे बाक़ाइदा किडनैप करे 2-3 कलाक रखियो वियो त तूं पंहिंजे हिन ॻाल्हि तां हट ऐं तूं जेको असांखे एक्सपोज़ थो करणु चाहीं। उन खां पोइ हुन बहरहाल इनकार कयो त मां न वठंदुसि चार्ज। ठीकु आहे, पोइ हुनखे बहरहाल छॾियुनि। हुन मूंखां लिकाई ॻाल्हि त हरूभरू मां परेशान थींदुसि, मुंहिंजा तलकात आहिनि त मुंहिंजा उहे तलकात ख़राबु थींदा, इन करे हुन किडनैपिंग वारी ॻाल्हि मूंखे न ॿुधाई। 9 मार्च 1999 जी ॻाल्हि आहे, जॾहिं हू घरां निकितो, हैदराबाद मां घरां निकितो, पंहिंजे ऑफिस वियो, चांहि पीतई, जेके ॿुधाइनि था पिया चांहि पीतई, हुते यारी दोस्ती जिन सां हुअसि, यार राणा चांहि पी अचे। उन खां पोइ कुझु लिखंदो रहियो, उहो लिखी ऐं पनो खीसे में विझी तव्हां हलियो त मां अचां थो। पोइ ख़बर पई त हे वञी रेल जी पटड़ी ते, बाबन शाह कॉलोनी जे परियां रेल जी पटड़ी ते वेही रहियो। ट्रेन आई पई, कंहिं चयसि बि त ट्रेन अचे पई थी त न उथियो, ख़तमु थी वियो। उन खीसे में उहो ख़त हुयो जेको उन लिखियो हुई, उन में नाला डायरेक्टर जा, ॿियनि माण्हुनि जा नाला लिखी ऐं त भई छाजे करे, उहो सॼो दास्तान जेको मां हींअर ॿुधाए चुको आहियां, इहो सॼो ॿुधाई त मुंहिंजे क़त्ल जा ज़िम्मेदार इहे माण्हू आहिनि। उहो ख़त आहे, इहो ख़त जेको आहे मूं वटि सालनि ताईं त महफ़ूज़ हुयो। उहो बि हथु करण लाइ पुलिस खे जॾहिं मां दावा ॾिना, रेलवे पुलिस, तॾहिं मूंखे मिलियो हुयो, न त उहे बि हुननि जे असर में न पिया ॾियनि। पोइ उनजी जेका फ़ोटो कापी त असांजी जेका हिते जेका शिफ्टिंग थिए थी बरसातूं हेॾां, उन में किथे को मिसप्लेस थियो, पर आहे मुंहिंजे कागज़नि में किथे ॻोल्हींदुसि, आहे मूं वटि लाज़मी तौर ते। त उहे नाला त उहो लिखे थो सिधो सो त भई मां सिर्फ़ु इन करे थो पियो पाण खे हंधि हीउ ख़त सुभाणे जॾहिं ज़ाहिर थींदो ऐं इन्हनि माण्हुनि जा, त इन्हनि खे सख़्त मिलंदी। मुंहिंजा कातिल इहे आहिनि। पोइ छा थियो उन्हनि कातिलनि जो? कुझु न सही, मां उनजी तदफ़ीन खां पोइ वापसि अची DG सां मिलियुसि। उन वक़्तु केरु हुयो DG हिकिड़ो, पर ऐं डायरेक्टरनि सां, ऐं हिकिड़ो मक्सी हिकिड़ो डायरेक्टर हो जेको मेन कल्प्रिट हुयो इन में। पर साज़दा इन 99 जे वक़्त में मरणिंग इदारो थी चुको आहे। मरणिंग त थी चुको न सही, बिल्कुलु हा, मरणिंग त थी चुको सो, पर पोइ उन खां पोइ तेज़ी सां इहो। ऐं तव्हांखे मां ॿुधायां, हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो काफ़ी साल खां पोइ मुंहिंजे ऑफिस में हिते कराची में, त मां माफ़ी वठणु आयो आहियां। मां मुंहिंजो भई माफ़ी छा जी, तूं केरु मां त सुञाणा कोन को, जीअं मां उते हूंदो हुउसि साज़ा में। ऐं इरशाद साहब जो रूह जेको आहे सो मूंखे सुकून सां रहणु नथो ॾिए। मुंहिंजी राति जो निंड फिटे थी, ख़्वाब में अचे थो, ऐं मां पाण खे कातिल थो सम्झां, हालांकि मुंहिंजो हथु कोन्हे को, पर मां उन्हनि माण्हुनि सां गॾु हुउसि। तंहिं करे मां कंहिं बुज़ुर्ग ख़्वाब में चयो त तूं वञी माफ़ी वठि, गुनाह बख़्शराए, त पोइ सुकून ईंदी। मूं चयो त मां ख़ुदा तोखे माफ़ु करे त करे, मां कोन कंदुसि, छाकाणि मुंहिंजे भाउ जो क़त्लु थियो आहे, त मां माफ़ु कोन कंदुसि। इहो सिधी सी ॻाल्हि आहे। मूंखे ज़ाहिर त जज़्बात त मुंहिंजा बि आहिनि, सो इन करे मां शुरू वारी ॻाल्हि जेका कई त जेको बि हिन में इन्वॉल्व रहियो आहे, पोइ चाहे डायरेक्ट हुजे या इनडायरेक्ट, उहो कातिल आहे। हा, इरशाद साहब। हा, ऐं पोइ तव्हां ॼावायो। उन खां पोइ ॿियो भाउ मुंहिंजो जेको सखर बोर्ड मंझां रिटायर थियो, कंट्रोलर तौरु, रियाज़ अहमद मेमण, उहो हिते था रहनि? उहो हिते कराची में। ठीकु आहे। उन खां पोइ मां आहियां। मूंखां पोइ वरी डॉक्टर अनीस, उहो बि रिटायर्ड आहे हाणे। उहो डॉक्टर छा जो आहे? MBBS कयल अथसि, इन मां LMC मां, ऐं सॼो वॾो अरसो ज़िंदगी जो उन जो बि त कराची अस्पतालनि में गुज़रियो, सिविल में, लियारी जनरल में। आख़िरी जेको नंढो भाउ सो वहीद अहमद, उहो वरी फूड डिपार्टमेंट में हुयो जेको, उहो उन बि हाणे प्रीमेच्योर रिटायरमेंट वरिती, जो उते गंद कुझु घणो थी वियो। उन चयोसि मूंखे जेको मजबूर कयो थो वञे मुख़्तलिफ़ कमिटियुनि
में खणी अकाउंट्स ऑफिसर तौरु त भई तोखे हीअ चेक सही करिणा आहिनि, हे बिल सही करिणा आहिनि, ऐं सॼी ॾिसां पियो त करोड़नि जूं गोभियूं आहिनि। सुभाणे मुंहिंजे ॻिचीअ में मां जो नेब जा चकर कटींदो वठां, इन करे मूं 5 साल पहिरीं ई फ़ैसिलो कयो आहे त रिटायरमेंट वठी छॾियां, त हुन वठी छॾी रिटायरमेंट। हाणे सुकून सां पोइ वेठो आहे रिटायर। 4 भेणूं? उन्हनि मंझां वॾी भेण जेका इरशाद खां बि वॾी हुई उहा वफ़ात करे चुकी आहे, ऐं 3 भेणूं आहिनि जेके मैरिड आहिनि, उन जा पंहिंजा। उहे छा पढ़ी? उहे हिकिड़ी त वॾी भेण जेका सा त उन नंढपण में शादी थी वई कि इहे प्राइमरी या 8 दर्जा या 8 दर्जे ताईं मस पढ़ी हूंदी। उन खां पोइ ॿी भेण जेका उहा बि मैट्रिक ताईं पढ़ी। ॿी भेण हिकिड़ी उन ग्रेजुएशन कई, मास्टर्स बि कई, ठीकु आहे। ऐं जेका चौथी भेण आहे सा बि उन ग्रेजुएशन उनजी कयल आहे। उहे पंहिंजी फैमिलीज़ में सेटल्ड? हा, उहे पंहिंजे सेट आहिनि बिल्कुलु। इरशाद साहब खे घणा ॿार? ॿार कोन हो को बि। अच्छा। हा। हालांकि उन पोइ वरी वापसि आयो त वरी ॿी शादी पंहिंजे माइटनि में मुंहिंजी मसात जेका उन सां ई शादी वरी थी, त पर ॿार उनखे कोन थियो। पंहिंजे ॾुखनि ऐं ख़ुशियुनि जे रिकॉर्ड जी उनजी इमीडिएट फैमिली मौजूदु कान्हे का। बसि उहो भाॼाई असांजी आयो आहे, भई ॻोठ में ई रहे थी, ऐं अहिड़े नमूने सां इहो थियो। त हाणे मां फिरी गिरी अचां पंहिंजे पासे, या ॿियो कुझु सुवालु आहे हिन हवाले सां? हा, पुछंदो वक़फ़ो करो। नाज़रीन, जनाब नसीर एजाज़ साहब सां असां जूं ॻाल्हियूं जारी आहिनि। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं।